अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं तव्हांजो मेज़बान एडी कुंबर। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं असांजे सूफ़ी रागी पपन फ़क़ीर ग़ुलाम मुजतबा पपन फ़क़ीर जे आस्थाने जे कंडियारी शहर में काफ़ी ॾींहंनि खां पोइ उस्ताद मावे सां असांजी मुलाक़ात थी आहे। उस्ताद तमामु बिज़ी रहंदो आहे। उस्ताद रजब फ़क़ीर सां साईं हारमोनियम वॼाईंदो आहे ऐं सिंध जो तमामु मशहूरु हारमोनियम उस्ताद आहे, सिंगर आहे। साईं आबदा परवीन, उनखां सवाइ ॿियो हुमेरा चन्ना, सिंध जा जेके ॿिया लोक फ़नकार या मक़ामी फ़नकार आहिनि उन्हनि खे तरजीह ॾेई उनखे उत्साह ॾेई मथे आणण में पंहिंजो किरदारु रहियो आहे। अॼु असांजी मुलाक़ात थी आहे, उस्ताद खां बाजो ॿुधंदासीं ऐं उस्ताद असांखे बाजो ॿुधाईंदो। उस्ताद जा कंहिं रंग आहिनि, उहे रंग तव्हां सां शेयर कयूं था। उस्ताद मावो असां सां गॾु आहे। उस्ताद कीअं भला था ॾिसो अॼुकल्ह जे फ़न खे केतिरी मोट पई मिले ऐं सॼी दुनिया तव्हां घुमण वेठा आहियो, कहिड़नि कहिड़नि फ़नकारनि सां वॼायो था? सही माशाल्लाह, हीअं तमामु नौजवान असांजा दोस्त पढ़िया लिखिया आहिनि। हीअ तमामु सुठी नोट मिले पई, हीअ तमामु बहितरीनु आहे। हीअ सिंध तमामु असांजी माशाल्लाह सुधरियल आहे ऐं सुठो राग ॿुधो वञे थो ऐं सुठनि सुठनि फ़नकारनि खे ॿुधनि था ऐं दोस्तनि जी महिरबानी आहे। माशाल्लाह हीअ तमामु शौक़ु आहे। जी जी। हींअर कंहिंसां पिया वॼायो तव्हां? हीअं साईं रजब फ़क़ीर सां गॾु आहे। किथे कहिड़नि कहिड़नि भला मुल्कनि जा दौरा कया अथव पाकिस्तान खां सवाइ? असां हींअर ताज़ो ई हाणे वियासीं UK लंडन वियासीं। असां उते तक़रीबन ॿ ॾींहं हुआसीं ऐं ॾाढो मज़ो आयो। उते सिंधी कलाम ॿुधाया या उर्दू में? सही, बिल्कुलु सिंधी कलाम उर्दू ऐं पंहिंजा सिंधी माण्हू त ॾाढा रहनि था, ॾाढो लाइक़ु कनि था ऐं तमामु बहितरीनु तरीक़े सां ॿुधनि था। दोस्तो उस्ताद जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हाणे उस्ताद खां ॿुधूं था। अचो त उस्ताद जो फ़न।
तानी तोरा ऐब निकता अगिया